अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांखे अॼु बरसाति फिरी आई। वियासीं पे ॻोठ, बरसाति ॾाढी बरसाति आहे, तंहिं करे थोरो ब्रेक खणी बीह रहियासीं। हितां खां असीं आयासीं पे भुॻा महिमान असांजे साइड ऐं हाणे जेको आहे असीं बीठा आहियूं। हे असांजी बाइक सॼी पुसी रही आहे। मुसाफ़िर खाने में थोरो ब्रेक आयो आहे। 5-10 मिंट खां पोइ वरी असां हितां खां निकिरूं था, वञूं था पंहिंजे ॻोठ पर। अॼु बरसाति लॻे थो। अॼु काफ़ी ॾींहं खां पोइ आयासीं, चयोसीं शहर चकर हणूं, पर शहर चकर अॼु अहिड़ो असां आयो आहे। हाणे ॾिसूं छा थी करे बरसाति। 2-3 मिंट थोरो वेट करिणो पवंदो बरसाति जो, त बरसाति छा थी करे। 2-3 मिंटनि खां पोइ जेको आहे असीं 2-3 मिंट ॾिसूं थोरी बरसाति छा थी करे, पोइ वरी असां पंहिंजो सफ़र जारी रखूं। छो बरसाति में मोबाइल बि पुछियो रहे, न त व्लॉगिंग भली थिए ॾाढी। खिलण बि केॾी महिल शाट हणे पई, अला रहम कंदो, खिलण खे बि मोड़ ॾींदासीं। छोकी बरसाति थोरी ब्रेक हणे त असांजो रस्तो जेको आहे से आसान थी वञे ऐं पोइ असां मटे वञूं। इन करे असीं चऊं था थोरो सफ़र असांजो आसान थी वञे। बरसाति हैप्पी वेदर डे। वाह वाह, काफ़ी बरसाति ज़बरदस्त अॼु वसे पई। वाह वाह, ज़बरदस्त मज़ो अची वियो अॼु बरसाति में। ऐं वरी बरसाति में वरी बाइक ख़राबु थी वञे शहर में, छा न थिए त मज़ो उहो आहे। इंजॉय, यको इंजॉय, छुक गाॾी खे हल बाबा। बरसाति वसे पई दोस्तों। असांजी गाॾी जे पीछे अंदरि करे छॾी आहे, त वरी स्टार्ट न थिए त पोइ हिते केरु धणियूं कोन थींदो। आओ दोस्तों, बरसाति वसे पई। ज़बरदस्त बरसाति लॻे थो। अॼु जेको हलंदी ब्रेक कोन्हे अॼु बरसाति में। 2-3 मिंट ॾिसूं, अगरि बरसाति ब्रेक ॾेई वञे सही आहे, न त पोइ पाण निकिरूं। बरसाति जो ब्रेक कोन्हे अॼु, बरसाति अॼु हले चश्मो मुंहिंजो फिरी पियो। बरसाति अॼु ब्रेक न थी थिए। अॼु त का रोज़ मज़ो हले, आइस्क्रीम खाए ठट करे भले बरसाति हुजे। इंशाअल्लाह अल्लाह ॾींदो, गाॾी वठंदासीं। बरसाति जो मज़ो हाणे मुंहिंजे सम्झ में थोरो निकिरूं, मौसम सही आहे। अञा बि बरसाति जाम आहे, बरसाति जाम आहे दोस्तों। छा थी करे बरसाति। दातार जे हेठि आहियूं असीं, त हाणे बिस्मिल्लाह करे निकिरूं था।